पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान कीरिया बिरादरी के सरदार अब्दुल सत्तार कीरियो चयो आहे त PS 38 ऐं NA 208 ते थींदड़ इलेक्शन जी टिकटुनि जे हवाले सां पार्टीअ जेको बि फ़ैसिलो कयो उहो क़बूल हूंदो, छाकाणि जो हमेशह पीपल्स पार्टी सां गॾु रहियो आहियां ऐं इहो साथ निभाईंदो रहंदुसि। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी सां 1978 खां दोस्ती आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजो नंढो भाउ सम्झंदी हुई। हू कामरेड कुर्बान कीरियो पारां संदसि मान में ॾिनल मांझांदे में ॻाल्हाए रहियो हो। हिन चयो त 10 साल जिला वतन रहियुसि। इन दौरान शहीद बेनज़ीर भुट्टो सां गॾु रहण जो मौक़ो मिलियो ऐं उन वटां सियासी तोड़े दुनिया जे मामलनि खे सम्झण जी सिख्या पिणु मिली। मांझादे तक़रीब खे साबिक़ MP ग़ुलाम क़ादिर चांडियो, सिंध काउंसिल जे मेंबर हाजी अजलावत लाखो, ज़िले जनरल सेक्रेटरी ॾाॾा ग़ुलाम शाह लगारी, हाजी अली नवाज़ चांडियो, प्रोफेसर जान मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इन मौक़े ते कामरेड कुर्बान कीरियो पारां सरदार अब्दुल सत्तार कीरियो खे बोस्कीअ जो पटको पारायो वियो, जॾहिं त आयल महिमान खे अजरकुन ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब में सकन प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, ग़ुलाम क़ादिर कीरियो, अमीर अली कीरियो ऐं नवीद वली कीरियो समेत सवें माण्हुनि शिरकत कई।